हिंगोरजा में 4.5 महीना अॻु क़तल कयल दुकानदार जावेद भुट्टो जे कातलनि खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो। वारसनि पारां आचर जे ॾींहुं एसएसपी खैरपुर ऑफिस अॻियां धरणे जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे हिंगोरजा खां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर इंसाफ़ अली मगणेजो। जी इंसाफ़, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 4.5 महीना अॻु में क़तल कयल दुकानदार शहीद जावेद भुट्टो जा कातिल पुलिस अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। 50 ॾींहं मुसलसिल थी वियो आहे। संदसि वारस एहतजाजी कैंप ते वेठल आहिनि। को बि पुलिस पारां लाइ अमल नाहे जोड़ियो वियो, न ई का कॉमेडी जोड़ी वई आहे, न ई के सहूलियतकार ऐं गिरफ़्तार हिन वक़्त ताईं ज़ाहिर किया विया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कैंप में वेठल परवेज़ भुट्टो, अयाज़ भुट्टो ऐं संदसि वाल्द मंज़ूर भुट्टो ऐं सियासी समाजी अॻुवान उल्फत सहतो पारां 29 तारीख़ आचर जे ॾींहुं हिंगोरजा खां पैदल मार्च कढी एसएसपी खैरपुर ऑफिस अॻियां धरणे हणण जो ऐलान पिणु कयो आहे। ऐं उन्हनि वधीक चयो आहे त असां एसएसपी खैरपुर तोणे डीआईजी सखर जे ऑफिसनि जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं, मजबूरन 50 ॾींहं थी वियो आहे। असां हिकु बुख हड़ताली कैब क़ाइमु कई हुई, उन ते वेठा आहियूं, पर पोइ बि कोई रद्द अमल न निकितो आहे। असां मजबूर थी करे जेको आहे सो इहो ऐलान कयो आहे त 29 तारीख़ सुभाणे आचर जे ॾींहुं हिंगोरजा खां जेका पैदल मार्च कढी ऐं एसएसपी खैरपुर ऑफिस अॻियां धरणो हणी वेही रहंदासीं जेसीं ताईं शहीद जावेद भुट्टो जा कातिल पुलिस गिरफ़्तार न कंदी ऐं सहूलियतकार ज़ाहिर न कंदी, तेसीं ताईं हीउ एहतजाज एसएसपी खैरपुर अॻियां ऑफिस अॻियां जारी रहंदो। जी महिरबानी इंसाफ़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।